जी बिल्कुल ठट्टे जी मिट्टी में उथंदड़ धूड़ ऐं फिज़ा में गूंजदड़ नारा ॿुधाए रहिया आहिनि त हिते रगो ढगनि जी डोड़ जो मुक़ाबिलो न थी रहियो आहे पर सिंध जी गहरत ऐं जोश जो मुक़ाबिलो थी रहियो आहे। हिन वक़्तु वॾी तइदाद में कोस्तान ढगनि जी डोड़ जो मुक़ाबिलो हलंदड़ आहे जंहिंमें हज़ारनि जी तइदाद में जेके शौक़ीन आहिनि उहे बि हिते पहुतल आहिनि। जॾहिं त हिन डोड़ खे वधीक रौनक बख़्शण जे लाइ सूबाई वज़ीर सैयद रियाज़ शाह बि हिते पहुतल आहे। वधीक उनखां पुछूं था त उहो उन हवाले सां छा थो चए। गॾोगॾु हितां जी जेके इंतिज़ामिया ऐं जेके शौक़ीन आहिनि उन्हनि खां बि हाल अहिवाल करियूं था त उन ढगनि जी डोड़ जे हवाले सां छा था चवनि। घणी हिकिड़ी अॼु जेको हिते ढगनि जी डोड़ जो हले पियो मैच हले पियो हुकूमत सिंध स्पोर्ट्स डिपार्टमेंट जी तरफ़ां थिए पियो। असांजो मोहम्मद बख्श मेयर साहब मिनिस्टर आहे उनजो उनजी बि कोशिशि आहे हुकूमत सिंध जी कोशिशि आहे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब बि नौजवान आहे त उनजो हूंदो आहे त सिंध में जेकी सकाफ़त जो पुराणो अचे पियो तरीक़ेकार उनखे कंटिन्यू कजे। अल्हम्दुलिल्लाह अॼु कोस्तान ढगनि जी डोड़ जो मुक़ाबिलो आहे मुक़ाबिलो स्टार्ट थींदो आहे। आऊं बि आयो आहियां हिते चीफ गेस्ट मूंखे बि घुरायो वियो। हिकिड़ो सुठो मैसेज आहे जेकी पंहिंजी सकाफ़त जो अचे पियो पुराणो ढगनि जी डोड़ हुजे कबड्डी हुजे कोॾी कोॾी रांदि छो न हुजे जेकियूं गेम्स पुराणियूं अचनि थियूं तारीख़ी गेमूं ख़ुशी जी ॻाल्हि आहे। हिनखे असांजी हुकूमत सिंध सपोर्ट करे बि अञा अॻियां बि बहितर जेतिरो बि थी सघियो। असां पंहिंजे सकाफ़त खे गॾु खणी था हलूं पिया। असांजी हिकिड़ी शाहूकार सकाफ़त आहे असांखे उन ते फ़ख़ुरु बि आहे अल्हम्दुलिल्लाह। त उन में उन रांदियुनि जे हिसाब सां ॾिठो वञे त घोड़नि जी डोड़ बि अचे थी वञे उन में उठनि जी डोड़ बि अचे थी वञे ॾाॾनि जी डोड़ बि अचे थी वञे पई जेका आहे सो हिते त वरी हिकिड़ी नई डोड़ बि जेका ॾिसूं था ॿुधूं त उहा बि आहे। ठीकु आहे ॾिसो आहे माण्हुनि जे शौक़ सां ॻाल्हि ॿधल साईं जेका जिते जिते सिंध गवर्नमेंट जी स्पोर्ट्स खाते जी इहा कोशिशि आहे असांजे मिनिस्टर साहब जी बि सरदार मोहम्मद बख्श खान महाराज जी बि त बेसिकली जंहिं जंहिं इलाइक़े में जंहिं जंहिं शइ जो शौक़ु हुजे उनखे मसइलन किथे कबड्डी जो शौक़ु आहे किथे क्रिकेट जो शौक़ु आहे किथे किथे शहरनि में स्क्वायर जो शौक़ु आहे पर किथे वरी किन शहरनि में मिसाल जे ॾांदनि जे डोड़ जो शौक़ु आहे किथे घोड़नि जे डोड़ जो शौक़ु। हाणे हींअर असां हैदराबाद में घोड़नि जी डोड़ कराईसीं जेका त अहिड़े क़िस्म जा मतिलबु मुख़्तलिफ़ क़िस्म जिते जिते माण्हू ॾिसो जॾहिं जेकॾहिं हिते एतिरो शौक़ु न थिए त माण्हू गॾु न थियनि असां लिहाज़ा गवर्नमेंट जो कमु आहे असांजे खाते जो कमु आहे त उते उहा फैसिलिटी मुहैया कजे। along with others sports and youth affairs department government of सिंध जेको आहे उहो सिंधी जेका ट्रेडिशनल गेम्स आहे उन्हनि खे प्रोमोट करण में बि काफ़ी हद ताईं जेको दिलचस्पी रखे थी। ही उन ई सिलसिले जी हिकिड़ी कड़ी आहे। लास्ट टाइम हिन जो असां फर्स्ट एडिशन जेको आहे ऑर्गेनाइज़ करायोसीं। दिस वन इज़ द सेकेंड वन एडिशन ऐं हिनखे असां कोहिस्तान बुल कार्ड रेस जो जेको टाइटल ॾिनो आहे। असां इन जी कोशिशि आहियां त भई जेको सही हिनखे असां क़ाइम ई दाइम रखूं। इन में असांखे गवर्नमेंट जी तरफ़ां कुझु सपोर्ट थी रखे छो जो हीअ असांजी सिंधी सकाफ़त आहे। जीअं शाह साहब बिटाई साहब जी इन ढगनि जो ज़िक्र कई आहे अहिड़े नमूने सां इहो ई चवंदुसि असांजी इहा ई कोशिशि आहे इहा असांजी सकाफ़त खे जारी रखूं। जेका सिंधी जेके सकाफ़तूं रांदियूं सभु दॿिजी वियूं आहिनि। हाणे महिरबानी करे उन उथारियो वञे ऐं हींअर जेको चाचा थी पई टीम में असां शामिल आहियूं। गॾिजी ढगा डोड़ाईंदा आहियूं मुंहिंजो ढगा नंबर ते उन सां गॾु डोड़ंदा आहियूं। ऐं जत या माखियारे खां आयो या माखियारे मोरी ते वेठल आहियां। ये मेलो आहे इन में मुंहिंजो बि हक़ु आहे ऐं सभिनि से सुठा ढगा मुंहिंजा आहिनि। उन दोस्तनि खे बि ख़बर आहे डोड़ंदो आहियां उन सां गॾु त मूंखे हिसो ॾियनि ऐं डोड़ां थो जेको मूंसां डोड़ंदो मुंहिंजो को बि उन सां इतराज़ कोन्हे त ही सुठो प्रोग्राम आहे सुठी सिंध जी सकाफ़त आहे तंहिंजे लाइ करे आयो आहियां। ऐं ढगनि जो शौक़ीन आहियां ऐं असांजा ढगा पहिरें जोड़ में डोड़ंदा हुआ। पूरी सिंध खां माण्हू आयल आहिनि ऐं पूरी सिंध जेका आहे सा आहिनि मुतमइन आहे हिन सिक्योरिटी मंझां। मुंहिंजे ढगे जो नाले हिकिड़े जो पखी आहे ॿिए जो धाड़ेल आहे। इहे मूं ॿियनि दोस्तनि मूंखे मोकिलिया हुआ वॾे शौक़ जे ख़ातिर ऐं हीअ महिल असीं कराईंदा रहंदा आहियूं। इहो असांजो धंधो इहो हूंदो आहे शौक़ जो मुबारक मिले थी ॿी इनाम जा इकराम न पंहिंजा ख़र्च कंदा आहियूं। इहो असांजो शौक़ु आहे। हिन में इहो हुकूमत गदा करियूं त असांखे ग्राउंड मंज़ूरु करे ॾिए असांखे का सिक्योरिटी अहिड़ी हुजे असांजो को माण्हू किरे जुड़े उन में असां सां मदद थिए। जी बिल्कुलु तव्हां सूबाई वज़ीर सैयद रियाज़ शाह समेत रांदियुनि जो सूबाई सेक्रेटरी मुनव्वर अली मैसर ऐं लाॻापियल इंतिज़ामिया समेत शौक़ीननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन वक़्तु बि कोस्तान ढगनि जी डोड़ जो मुक़ाबिलो जारी आहे। माण्हुनि में वॾो वलवलो ऐं जोश नज़र में अची रहियो आहे। कैमरामैन अली हसन जाकरो सां गॾु मोहम्मद मेमन WTN न्यूज़ ठटो।